टंडो बागो में GDA अगवान गुलाम मोहम्मद ख्वाजा जे दोस्त सुदो गिरफ्तारी खिलाफ GDA जे सॾ ते शहर में शटरबंद हड़ताल कई वई। GDA क़ौमी अवामी तहरीक जमायत इस्लामी ऐं ॿियनि सियासी समाजी तंज़ीमुनि जे कारकुननि ऐं शहरनि तरफ़ां एहतिजाजी रैली कढी वई। बुखारी वारे पेड़ खां निकितल रैली शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदी प्रेस क्लब आॾो धरणे में तब्दील थी वई। मुज़ाहिरे ख़िताब कंदे अगवाननि चयो त पुलिस GDA अगवान ऐं ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जे वेझे साथी गुलाम मोहम्मद ख्वाजा ऐं संदसि दोस्त फैसल चीमा खे गिरफ़्तार करण बाद गुम करे छॾियो वए। खंबे गुम कयल अगवान खे ज़ाहिर न करण जी सूरत में समूरे बदीन ज़िले में धरना हणण जो चिता ॾिनो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।